गाजी जंजीर साहब, स्टेट पे बैठल मुख्तलिफ शहर का सहाफ़ी दोस्तों, पंजाब में बैठल सहाफ़ी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों गुज़ारिश ही है तो सहाफ़ी असां उन लड़े जा माण्हू आहियूं, छाकाणि त असां सॼे माशरे जेके मसला मसाइल हूंदा त माण्हू असांखे रुख कंदा आहिनि, हर पासे खां मजबूर थी करे पोइ प्रेस क्लबनि जो रुख थींदो हो। पर हाणे हिन सॼे पंहिंजे प्रोग्राम में बहस इहो रहियो आहे असां सहाफ़ी पाण मुश्किलनि जो शिकार आहियूं। हाँ समझण की ॻाल्हि है, चई भी सब दोस्त हुआ वारे वारे सां त मामला आहिनि छा, किथे दोस्तनि जा इशारा पंहिंजे घर जे हथे माना प्रेस क्लब साहब ते हुया त किथे सियासतदाननि जा इशारा हुया। तॾहिं असां सभु दोस्त इहो सम्झी सघूं था त आख़िर मामिलो आहे छा, असां तंग छो पिया थियूं। तंहिंजे करे असांखे बि कुझु न कुझु ख़्यालु करणु घुरिजे। जेकी साईं जेके हितां जा सियासी अॻवान हुया उन्हनि चयो त तव्हां जॾहिं असांखे रोकंदा तव्हांखे घटि में घटि ख़्यालु करणु घुरिजे। तंहिंजे करे असांखे पाण खे बि ॾिसणो पवंदो त आख़िर असां में किथे खामी आहे जो असां जेके ॿियनि जा मसला हल करण वारा माण्हू हुआसीं अॼु असां पाण स्टेजनि ते आहियूं, कॾहिं रोडनि ते आहियूं, कॾहिं रस्तनि ते आहियूं। तंहिंजे करे ही दोस्तनि जो त मुख़्तसिर कजे, मां बि गुज़ारिश कंदुसि, छाकाणि त जेके दोस्त परे परे खां पंधु करे आया आहियूं मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि दोस्त खे तकलीफ़ जो शौक़ु न हूंदो। या ही कन्वेंशन सिर्फ़ु इन लाइ न हुजे त मां आयो आहियां ऐं तकलीफ़ करे वरी कश्मीर वापसि हलियो वञा। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे गाज़ी साहब खां त घटि में घटि असां साहब लाइ तव्हां कराची में रहो था, हिकिड़ी कानून साज़ी करायो। जिन दोस्तनि जी चयो त असां सभ खां वधीक जेके साहब आहियूं पंहिंजे जेके अॼुकल्ह जेके नाम निहार साहब थियनि था उन्हनि खां मुतासिर थियूं पिया ऐं उहे असांजे साहब खे जेको पेशो आहे उहे ख़राबु कनि पिया। ईअं न थिए बदकिस्मती थी था सुभाणे जी सियासी जमायतूं अॼु को मौलाना फज़लुर रहमान ॻोल्ही थियूं वञनि, सुभाणे तव्हां असां को मौलाना फज़लुर रहमान ॻोल्हियूं ऐं असांखे उहो मिले ई न। तंहिंजे करे गुज़ारिश इहा आहे त असांखे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे त असां जेके साहब बि आहियूं उन्हनि जा कानून साज़ी करायो त भई आख़िर जेके चैनल्स आहिनि जेके अख़बारूं आहिनि उन्हनि जा माण्हू रिपोर्ट थी सघनि। हाणे असां वटि जो असांजो सरहदी असांजो ज़िलो आहे, असां वटि हिकिड़ी पंजाब जी रोज़ रसला जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते जेको DSN टाइप ठाहे करे अचनि था, 3-3,000 2-2,000 में कार्ड खपाए था मोटी वञनि ऐं पोइ असां जॾहिं मार्केट में निकिरूं था त माण्हू चवंदा त हू बि तव्हांजो साहब आहे, हू बि तव्हांजो साहब आहे ऐं असां सॼो ॾींहुं वज़ाहतूं ॾियण में पूरा आहियूं। गुज़ारिश इहा साईं ॿियो इहो त अजय लालवाणी वारे क़तल खां वेंदे असांजे ज़िले जो शायदि सूमरे ताईं जेके बि जेके कातिल आहिनि असांजो वॾे में वॾो हिकिड़ो मुतालबो रहंदो आहे त भई जेको मुख्य जवाबदार आहे, जेको मास्टर माइंड आहे उनखे गिरफ़्तार कयो। गुज़ारिश इहा आहे, मुंहिंजो बि इहो मुतालबो आहे त मास्टर माइंडनि खे जेको आहे त वाइकोट करणु घुरिजे। पर थींदो ई रहियो आहे असांजो जेको भोतार आहे ही मसूद साहब जो असां हुन ज़िले सां तालुक़ु रखूं था जिते 2 बकरियुनि ते 20 माण्हू मारे था वञनि, कॾहिं कारोबारी इल्ज़ाम में माण्हू था मरनि, कॾहिं कहिड़े इल्ज़ाम में माण्हू था मरनि। उते थींदो इहो असांखे भोतारनि जेके आहिनि उन्हनि जो इहो शुरू खां इहा रिवायत रही आहे त उहो पाण करे बि साम्हूं थींदा आहिनि विढ़ंदा ऐं असां जेके वर्किंग जर्नलिस्ट आहियूं उन्हनि सां त उन्हनि जो जेको झेड़ो आहे उहो सदाईं जारी सारी रहे थो। तॾहिं पोइ हाणे उन्हनि जो पिक कढी छॾी आहे त भई हिन जो आख़िर मुखालिफ़ कहिड़ो आहे। पोइ असां साहबनि जा उहो मुखालिफ़ ॻोल्हे करे पोइ उन्हनि जी पुठी ठपनि था ऐं पोइ असां साहबनि खे माराए था वञनि। तंहिंजे करे गुज़ारिश इहा आहे त असां साहब जी मां पहिरियों चयो त असां साहबनि खे हिन कन्वेंशन मां कुझु न कुझु खणी वञणु घुरिजे। जेके असांजा क़ाइदीन आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त घटि में घटि तकरीरनि खां कुझु ॻाल्हि अॻिते बि वधे ऐं का कानून साज़ी थियणु घुरिजे जीअं असां साहबनि खे कोताह मिली सघंदो। वॾी महिरबानी।